अम्रुहुम शूरा बैनहुम व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन। व नहनु अला ज़ालिका लमिन शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वहदहु ला शरीक लहू चवंदो आहे फर्ज़ वाजिब सुन्नतूं तन्या तर्क मपा तो बसंदी तस्बीह पढ़ी सा पुजा पिरन संदी गाल थी साही असान वांडा नागा पंजे नफ्स के का सईं राग सुना त सैयद अब्दुल लतीफ़ चए दोज़ख संदी बाए तो आडोई नाचे महकुम थी मस्जिद जो जन दाइम जलियो दर उनजी अब्दुल लतीफ़ चए पुश्ती पैगंबर सेई मुर्कन मर जंजो इश्क अलासी जे भाई जोगी थिया त कहु कल में संदीकार पूरो रहो पंजन सी आया ट्रीहन टार सेई धागा धार जमेरा सुञाणी रब जी। दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। 5वीं सिपारे सूरत शूरा जूं चंद आयतूं अवांजे साम्हूं तिलावत कई हुयूं। इन्हनि आयतुनि में अल्लाह ताला पंहिंजे उन्हनि नेक बाननि जूं ख़ासि वसफ़ूं बयानु फ़रमायूं आहिनि जेके दुनिया में भी कामयाब थी विया त आख़िरत में भी कामयाब थी विया। उहे कहिड़ा माण्हू आहिनि जेके दुनिया ऐं आख़िरत में कामयाब थी विया। अल्लाह साईं उन्हनि जो मुख़्तसर तारुफ़ इन्हनि आयतुनि में बयानु फ़रमायो। फरमाई वल्लज़ीन यज्तनिबून कबाइरल इस्मि वल फ़वाहिश। रब फरमायो कामयाब थी विया मुंहिंजा उहे नेक बाना दुनिया ऐं आख़िरत में जेके बचनि त कबीरनि गुनाहनि खां ऐं बेहयाइन बुछड़ाइनि खां। ये कामयाब थी विया। कबीरा गुनाहनि कहिड़ा? हदीस में अचे तो मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पहले नंबर ते कबीरो गुनाह हुआ अल इशराक बिल्लाह। अल्लाह जी ज़ात सां ॿिए खे शरीक बनाइण इहो सभ खां वॾे में वॾो कबीरो गुनाह हुआ। कुरान मजीद में अल्लाह से फरमायो इन्नल्लाह ला यगफिरु अन युश्रक बिहि
वयग़फ़िरु मा दून ज़ालिका लिमन यशा। फरमाई ज़मीन ऐं आसमान जितरा तव्हांजा गुनाह हुजन मां रब चाहियां त माफ़ करे सघां थो, पर शिरक जो ज़रो भी मां रब माफ़ न कंदो सा। जियां मुर्स ज़ाल जी हर ग़लती बर्दाश्त करे वेंदो, मानी कच्ची पकी पचाई इहा ग़लती भी मुर्स बर्दाश्त करे वेंदो। भाजी में लूण मिर्च घट वध विधई इहा ग़लती भी मुर्स बर्दाश्त करे वेंदो। लटा सही नमूने सां न धोतई, इस्त्री सही न कयई इहा ग़लती भी मुर्स बर्दाश्त करे वेंदो। घर जी सफ़ाई सुथराई सेटिंग सही नमूने सां न कयई, औलाद जी सही नमूने से तरबियत न कई, शरीफ मुर्स पंहिंजे ज़ाल जी इहा ग़लती भी बर्दाश्त करे वेंदो। पर जेकॾहिं ज़ाल मुर्स जी मोहब्बत में मुर्स जे भाउ ॾेर खे शरीक कयो, मुर्स जे पीउ सहुरे खे शरीक कई, इहा एॾी अज़ीम ग़लती आहे जो गैरतमंद मुर्स कॾहिं भी ज़ाल जी इहा ग़लती बर्दाश्त न करे सघे। अल्लाह तो सब को वधीक गैरतमंद आ। फरमाई इन्नल्लाह ला यग़फ़िरु अन युश्रक बिहि व यग़फ़िरु मा दून ज़ालिका लिमन यशा। रब फरमायो ज़मीन ऐं आसमान जेतिरियूं तव्हांजो ग़लतियूं हुजन, जबलनि जेॾा तव्हांजा गुनाह हुजन, मां रब चाहियां त माफ़ करे सघां थो, पर शिरक जो ज़रो भी मां माफ़ न कंदो सा, छो त इहो मुंहिंजे गैरत जो मसलो। इन जे करे अल्लाह से फरमायो वअन्नल मसाजिद लिल्लाह फला तदऊ मअल्लाहि अहदा। रब फरमायो मस्जिदूं मुंहिंजा घर अथव, तंहिंजे करे मुंहिंजे घर में मूंखों सवा कंहिंखे भी सॾु न कजो, मूंखों सवा कंहिंखों भी का शइ न घुरिजो। बाबा उताक हुजे सोलंकी साहब जी, महिमान हुजे सोलंकी साहब जो, ऐं सोलंकी साहब जे उताक में वो मेहमान वरी महर खे फोन करे त मूंखे मानी तूं खारा, मूंखे चाहे तूं प्यार। ॿुधायो हिन सोलंकी साहब खे कावड़ ईंदी कि न ईंदी? अरे ज़ालिमा उताक मुंहिंजी बंगलो मुंहिंजो, छा मां तुंहिंजी मानी ऐं चांहि में खुटी पियो आहियां छा जो मुंहिंजे उताक में वेही ॿियनि खे तो मानीअ जो चवीं, ॿियनि खे तो चांहि जो चवीं? निकिरी वञ मुंहिंजे उताक मां, ॿीहर मुंहिंजे उताक में न अचिजांइ। हिन सोलंकी साहब खे एॾी गैरत थी अचे जो हिन जे उताक में हिन जो महिमान ॿिए खे तो मानीअ जो चवे, ॿिए खे तो चांहि जो चवे, ही बर्दाश्त नथो करे सघे त अल्लाह त सब खां वधीक गैरतमंद आ, जेको अल्लाह जी घर मस्जिद में वेही करे रब खां न घुरे ऐं चवे या रसूल अल्लाह तूं मुंहिंजी मदद कर, या अली तूं मुंहिंजी मदद कर, या गौसे आज़म दस्तगीर तोखे मुंहिंजी पार थई, तो रब खे कावड़ ईंदी आ। रब फरमाईंदो आहे बेहया घर मुंहिंजो, छा मां रब खुटी पियो आहियां छा मां रब वटि कमी थी वई आहे छा जो मुंहिंजे घर में मुंहिंजे नबीअनि खे दोसर करी, मुंहिंजे दोस्तनि ऐं वलियनि खे दोसर करी, निकिरी वञ मुंहिंजे घर मस्जिद मां, ॿीहर मुंहिंजे घर मस्जिद में न अचिजांइ। अञा न सम्झे, तुंहिंजी ज़ाल तुंहिंजे साम्हूं वेठी हुजे ऐं पंहिंजे घर वारी जे साम्हूं ॿी माईअ खे चवे त मूंखे पाणी तूं प्यार,
बी माईअ खे चई त मुंहिंजे लाइ मानी तूं खणी आ, बी माईअ खे चई त मुंहिंजा लटा तूं खणी आ। ॿुधायो ज़ाल खे कावड़ ईंदी कि न ईंदी? वसो जेसि त डंडो ई कंध वारो हिकिड़ो। अरे बेहया मां घर जी मालकियानी, तोखे हया नथो अचे जो मुंहिंजे साम्हूं तूं ॿियल मायुनि खे तो मानीअ जो चवीं, पाणीअ जो चवीं। इन ज़ाल खे एॾी गैरत थी अचे जो मुड़ुस जी मुहबत में बेरंगी खे बर्दाश्त नथी करे, पा जे निगान खे बर्दाश्त नथी करे, त रब त सब खां वधीक गैरतमंद आ। फरमाई फइन्नहु यालमु सिर्र व अख़फ़ा। रब फरमायो बजना हथो हथ सां मिलाए, मुंड मुंड सां मिलाए कमरे जी कुंड में कचहरी कयो था। इहो त मूंखे पतो आ, पर अख़फ़ा तव्हां जेको दिल में सोचो था उहो बि मूंखे पतो आ। मा यकूनु मिन नजवा सलासतिन इल्ला हुवा राबिहुम। टे ॼणा किथे कचहरी था कयो त चौथो रब बि तव्हां सां गॾु आ। वला खमसतिन इल्ला हुवा सादिसुहुम। पंज ॼणा किथे वेठा हो सरगोशी था कयो त छहों मां रब बि तव्हां सां गॾु आ। नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। मां त साज रगुल खां बि तव्हां खे वधीक वेझो आ। उदऊनी अस्तजिब लकुम। जॾहिं बि मूंखे सॾींदो मां तव्हां खे जी सां जवाब ॾींदुसि। तव्हां खे हया नथो अचे जो वेझे वारे रब करीम खे छॾे करे परे वारनि खे पिया सॾ कयो। वाइदो के तो सॾींदासीं रब जी सां। बाबा पंहिंजो अक़ीदो सही बनायो। नबी साईं जे 62 जो पहिरें नंबर ते मक़सदु हो त ग़लति अक़ीदा ख़तमु कयो। अक़ीदो सही बनायो। नबी साईं ग़लति अक़ीदनि खे ख़तमु कयो। वाओले सां पाण काठीअ खे घड़े रंदो हणी उनखे रंग करे रसा ॿधी वरी उनखे ॿाहूं ॿधिजनि, गाज़ी तोखे पार थी। इहो बि को अकुल आहे? बुज़ुर्ग फौत थी वियो, मुर्शिद फौत थी वियो, उनखे गुस्ल असां करायोसीं। पाण खे एतिरी ताक़त बि कान हुयसि जो पाण वेझी सघे, गुस्ल करे सघे। कफ़न असां पारायोसीं, कुल्ले ते खणी कब्रिस्तान ताईं असां पहुचायोसीं। कब्र में लाथोसीं बि असां, वरी मिटीअ जा बुख भरे, कोडर जा लपा भरे, लथुनि सां लटे कब्र जो निशान ठाहे, वरी उनखे ॿाहूं ॿधिजनि त तूं असांजो ॿिन्हिनि जहाननि जो बाबो ही, तोखे असांजी पार अथई, असांजा मसला तूं हल कर। मां तव्हां खां पुछां थो, इहो अकुल आहे? मुश्किल कुशा केरु आहे? अलाह जो नालो सभु ज़ोर सां वठो, पछाड़ी ते सवाल थी। हाजत रवा केरु? नज़र इनाज जे लाइ केरु? रुकू ऐं सजदे जे लाइ केरु? पुटनि ऐं नियाणियुनि ॼण वारो केरु? इज़त ज़िल्लत जो मालिक केरु? मौत हयाती जो मालिक केरु? नफ़े नुक़सान जो मालिक केरु? आलिमुल ग़ैब, हर शइ खे हर वक़्त में ॼाणण वारो केरु? इल्मुल ग़ैब या रब जी सिफ़त। नबियनि खे जेको इल्मु आहे उनखे नबउल इल्म चइबो आहे। तिल्क मिन अंबाइल ग़ैब। ग़ैब जूं ख़बरूं अल्लाह ताला नबियनि खे ॿुधायूं, बाक़ी ग़ैब जो इल्मु रब जी ज़ात खे अथव। ऐं नबियनि जो इल्मु अल्लाह जे इल्म जो मोहताज आहे। रब ॼाणाए त नबीअ खे ख़बर पवंदी आहे, न ॼाणाए त नबीअ खे कोई पतो न आहे। तवज्जो कजो। हज़रत याकूब अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे, उलुल अज़्म पैगंबर आहे। 40 साल हज़रत यूसुफ जी जुदाई में रोए थो पियो। यूसुफ अलैहिस्सलाम मिस्र जो बादशाह लॻो पियो आहे, ताजो तख्त जो मालिक बने वेठो आहे। याकूब अलैहिस्सलाम रोई करे पंहिंजे पुटनि खे थो चई, या बनी यज़हबू फतहस्ससू मिन यूसुफ व अखीह वला तयस्सू मिन रौहिल्लाह इन्नहु ला ययस्सु मिन रौहिल्लाह इल्लल कौमुल काफिरून।
चो सुभान अल्लाह। याकूब अलैहिस्सलाम पांजे पुटरन खे तो चए मुंहिंजा पुटरन मेहरबानी कयो मुंहिंजे पुट यूसुफ जी जांच कयो। अल्लाह जे रहमत खां ना उमेद न थियो, रब जी रहमत खां ना उमेद काफ़र थींदो आ। पुट मरी वेंदो आहे एतिरो सदमो कोन पहुचंदो आहे। पीउ मां महीनो ॿ महीना रोई रोई विसारे माठ करे छॾींदा, पर पुट गुम थी वियो त सालनि जा साल पीउ मां जे दिलि मां हुनजो सदमो न वेंदो आहे या 40 साल हज़रत याकूब यूसुफ जी जुदाई में रोए थो पियो। वबियज़्ज़त ऐनाहु मिनल हुज़्न फहुव कज़ीम। कुरान तो फरमाए हज़रत याकूब रोई रोई पंहिंजूं अखियूं भी अछूं करे छॾियूं। ख़बर कान्हे या त चओ त ख़बर हुयसि में ड्रामो पियो करे। ये चवंदो छा त ड्रामो हो जा, ख़बर न। वरी रब ॼाणण ते अचे 400-500 किलोमीटर परे जॾहिं भाइरनि हिक ॿिए खे सुञातो त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे भाइरनि चयो त जल्दी कर हिकु दफ़ो अबे खे हली पंहिंजी ज़ियारत करा। बाबो राति ॾींहं चवंदे जुदाईअ में रोए थो पियो। रोई रोई बाबे सां अखियूं भी अछूं करे छॾियूं आहिनि। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजी कमीज़ लाहे करे पंहिंजे भाइरनि खे जो इज़हबू बिकमीसी हाज़ा फ़अल्क़ूहु अला वजहि अबी याति बसीरा। अदा ये मुंहिंजी कमीज़ खणी वञो, वञी मुंहिंजे बाबे जे चेहरे ते रखो, इंशाअल्लाह मुंहिंजो रब मुंहिंजे बाबे खे जवानी वारी नज़र मोटाए ॾींदुसि। वलम्मा फसलतिल ईरु क़ाल अबूहुम। कुरान तो फरमाए जॾहिं काफ़िलो मिस्र मां निकितो 400-500 किलोमीटर जो पंधो कमीस खणी त अॼु याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे कखाई झोपड़ी मां ॿाहिरि निकिरी आयो। पंहिंजे घर जे भातियुनि खे खिली करे चई इन्नी लअजिदु रीह यूसुफ। अॼु मूंखे यूसुफ जी ख़ुशबू थी अचे। लौला अन तुफन्निदून, जेकर मूंखे चरियो न सम्झो त ॻाल्हि सही अथव। रब ॼाणण ते अचे त 500 किलोमीटर परे खां यूसुफ जे कमीज़ जी ख़ुशबू पियो सिंघाए। न ॼाणाए त 40 साल हज़रत याकूब रोए थो पियो, पतो कोन्हे त मुंहिंजो पुटु किथे आहे। ऐं जेकर तव्हां अक़ीदो रखंदो त नबीअ खे ग़ैब जो इल्मु आहे त इहा नबी जी तारीफ़ न आहे, बल्कि नबी जे कमाल खे घटि कर। मां तव्हां खां पुछां थो जॾहिं निमरूद ऐं हुनजी फ़ौज फ़ैसिलो कयो क़ालू हर्रिकूहु वंसुरू आलिहतकुम। निमरूद ऐं हुनजी फ़ौज फ़ैसिलो कयो त इब्राहिम खे बाहि में साड़ियो, पंहिंजे महबूदनि जी मदद कयो। मां तव्हां खां पुछां थो उन वक़्त में हज़रत इब्राहिम खे ख़बर हुई छा त इहा बाहि मुंहिंजे मथां गुलज़ार थी? जेकॾहिं ख़बर हुजे सा त कमाल कयो। बाबा हिते बाहि पई ॿरे ऐं मूंखे अॻे ई ख़बर पइजी वञे, जीअं साईं कंबर वारे पीर खे अॻे ई ख़बर पइजी थी वञे। मूंखे अॻे ई जिन ॿुधाइनि, छो त पीरनि खे जिन ॿुधाईंदा आहिनि। इन्हनि मुलनि खे कॾहिं कॾहिं ग़लति रिपोर्टूं जिन ॾींदा। नबीअनि ॾे त मलाइका ईंदा आहिनि, वही ईंदी आहे। हिननि ॾे वही त कान्हे, उहे जिन शैतान हिननि खे ॿुधाईंदा आहिनि। मूंखे जो अॻे ई अचे जिन चवे त इहा बज़ार बाहि अंदरि गुलज़ार आहे, भली मूंखे उछलायो पोइ मुंहिंजो कमाल चइबो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे यकीन हुयो त मां बाहि में सड़ी ॾींदुसि, जली ॾींदुसि। बाहि जो कमु साड़णा जलाइणा, पर इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो मूंखे जलण क़बूल आहे, मूंखे सड़ण क़बूल आहे, पर रब जे हुक्म रब जे तौहीद खे मां न छॾींदुसि। कमाल हिन खे चइबो आहे।
जॾहिं हुननि बाहि में उछलायो उन वक़्त मेरा बहादुर कयो या नार कूनी बरदम व सलामन अला इब्राहिम। ओ बा मुंहिंजे खलील जे मथां थधी थी वञ, सलामती वारी बणिजी वञ। कमाल इनखे चइबो आहे। हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम खे ख़बर हुई जा त इहा काती मुंहिंजे कंध ते न वहंदी, या त चोस त अॻे ई हुनखे ख़बर हुई। इस्माइल अलैहिस्सलाम खे यकीन हुयो त मां कुसजी वेंदुसि, काती तिखी आहे, मुंहिंजी मुंडी लही वेंदी। इन जे करे अबे खे चई त बाबा पंहिंजे अखियुनि ते बि पटी ॿध ऐं मूंखे मुंहुं भर लेटा वतलहू लिल जबीन। जेकॾहिं तुंहिंजे अखियुनि ते पटी न हूंदी ऐं साम्हूं मूंखे कुहंदे मतां पिदरी शफ़क़त ज़ाहिर न थी पवे, अल्लाह जे हुक्म जे तामील में देर न थी। 70 सालनि जी उम्र में हज़रत इस्माइल इब्राहिम अलैहिस्सलाम खे चए थो या अबत इफ़अल मा तुमर सतजिदुनी इंशा अल्लाहु मिनस साबिरीन। अबा जल्दी कर, देर न कर, ही त हिकिड़ो सिर आहे, सवा सिर हुजनि रब जे हुक्म ते मां कुर्बान कंदुसि। कमाल हिनखे चइबो अथव। अम्मा हाजरा खे ख़बर हुई जा त इब्राहिम पुट खे कोन कुहंदो। शैतान त अम्मा हाजरा खे वञी चयो त इब्राहिम पुट खे कुहई थो इस्माइल खे। अम्मा हाजरा फरमाए ज़ालिम पीउ बि पुट खे कुहंदो आहे छा? शैतान चयुसि अल्लाह जो हुकुम थियो आहे त अम्मा हाजरा चयो अरे ज़ालिम जेकॾहिं रब जो हुकुम आहे, ही त हिकिड़ो बचिड़ो आहे इस्माइल, सवा इस्माइल रब जे हुकुम तूं मां कुर्बान कंदसि। कमाल हिनखे चइबो अथव। हाज़िर नाज़िर हर जाइ ते मौजूद, हर वक़्त सभिनी खे ॾिसण वारो केरु? या रब जी सिफ़त है। जेकॾहिं तव्हां इहो अक़ीदो रखंदो त नबी हर जाइ ते मौजूद आहे, हर वक़्त असांखे ॾिसे थो, हर वक़्त असां सां गॾु आहे, त इहा नबी जी तारीफ़ न आहे बल्कि नबी जी बेअदबी आहे। बाबा सांगी जे होटल ते असां ड्रामा ऐं फिल्मूं था ॾिसूं, छा उते बि नबी वेठो आहे छा? माज़अल्लाह। मुड़ुसु पंहिंजे घरवारी सां बिस्तरे ते सुतो पियो आहे, छा माज़अल्लाह ज़ालिम तुंहिंजे अक़ीदे जे मुताबिक़ अल्लाह जो नबी उते बि मौजूदु आहे छा? जेकॾहिं इहो तुंहिंजो अक़ीदो आहे त पोइ लानत हुजे तुंहिंजे इन अक़ीदे ते। इहा सिफ़त रब जी आहे, हर जाइ ते मौजूद, हर वक़्त सभिनी खे ॾिसण वारो केरु? दाता ॾियण वारो केरु? दस्तगीर ऐं गौस मदद करण वारो केरु? गंज बश खज़ाना बख़्शण वारो केरु? मुख्तार कुल कंहिंजी ज़ात। मुंहिंजे नबी फरमायो मन कान आख़िर कलामी ला इलाहा इल्लल्लाह दखलल जन्नह। फरमायो जा मुंहिंजे उम्मत जे ज़ुबान ते अव्वल में आख़िर में इहे लफ़्ज़ जारी थी आ त मुंहिंजो महबूद मतलूब मसजूद मुश्किल कुशा हिकिड़ो अल्लाह आहे, मोहम्मद मुस्तफ़ा मुंहिंजो रहबर ऐं रहनुमाए दखलल जन्नह। मुंहिंजे नबी फरमायो मां थो फरमायां त इहो मुंहिंजो उम्मती बिश्त में ईंदो। माना जंहिंजो अक़ीदो पछाड़ीअ ते इहो त महबूद मुश्किल कुशा केरु आहे। ज़रूरी न आहे त पछाड़ीअ में हुनजे ज़ुबान ते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जो कलमो जारी थिए, इहो ज़रूरी न आहे। जेकॾहिं ज़ुबान ते पछाड़ीअ में कलमो पढ़े थो त भली ॻाल्हि आहे छा? भली ॻाल्हि अलाह से नसीब फरमाए। पर हिकिड़ो माण्हू एक्सीडेंट थी पियो, 3 ॾींहं 3 रातियूं बेहोश लॻो पियो, ईअं बेहोशी हालत में हलियो वियो, छा पोइ हिनजो ईमान ते कलमे ते ख़ात्मो न थियुसि छा? हिनजो बि ख़ात्मो ईमान ते, छो त आख़िरी वक़्त ते हिनजो अक़ीदो ला इलाहा इल्लल्लाह महबूद मुश्किल कुशा हाजत रवा हिकिड़ो अल्लाह आहे, मोहम्मद मुस्तफ़ा रब जो सच्चो रसूल आहे। मुंहिंजे नबी फरमायो जंहिंजो पछाड़ी ते इहो अक़ीदो रहियो दखलल जन्नह, मां थो फरमाया इहो मुंहिंजो उम्मती बिश्त में वेंदो। इंशाअल्लाह असां बिश्त में वेंदासीं। ये किरोगन मेलनि वारी जन्नत जंहिंजी सिर सोन जी सिर चांदीअ जी, गारो मुश्कई अंबर जो। अल्लाह खे पाण खे जन्नत जी ज़रूरत कान अथव, हू ला मकान ला महदूद। फरिश्तनि खे बि जन्नत जी ज़रूरत कान्हे का, उन्हनि खे न पुट न धी
न ज़ाल न अबो न मां न खाधे पीते जी ज़रूरत मुशरिक ने काफ़िरनि जे लाइ बि रब जन्नत हराम करे छॾी आहे। या किरोगल मेलनि वारी जन्नत रब तव्हां असां कलमे पढ़ण वारनि मुस्लमाननि मुवाहिदनि जे लाइ तयारु कई आहे। दुआ कयो अल्लाह साईं इन अक़ीदे सां असांखे मार ऐं यकीन कयो जंहिंजो इहो अक़ीदो आहे यकीन कयो त इहो जन्नती आहे इहो हक़ ते आहे। साईं अब्दुल्ला शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो जेकर थोरो वहम कयो त अलाए असां हक़ ते अलाए न हक़ ते कंबर वारे पीर जे पोयों बि लखे माण्हू आहिनि शीअनि जे पोयों बि लखे माण्हू आहिनि अलाए असां हक़ ते अलाए न हक़ ते ईमान हलियो वेंदो आहे। यकीन कयो त असां क़ुरान ऐं सुन्नत तौहीद ऐं सुन्नत वारे रस्ते ते असां हक़ ते। बाक़ी गुनाहगार हर को आहे हिते जेके वेठा आहियूं कहिड़ा गुनाहनि खां बचियल हर कंहिंखे पंहिंजे हाल जी ख़बर आहे ऐं गुनाह कयूं था ज़रूरत करे का त टेक अथव नी कंहिं मुला मौलवीअ जी टेक अथव छा कंहिं पीर मुर्शिद आसरो ॾिनो अथव छा टेक ई आई आहे त असांजो रब रहम राहिमीन आहे। असांखे जेको नबी मिलियो आहे उहो रहमतुल लिल आलमीन आहे। इंशाअल्लाह किथों न किथों सगाई थी वेंदी। अक़ीदो सही बनाए कतार में बीहो कतार खां निकिरो न। हदीस में चए तो 15 ॾींहं जिब्रील न आयो घणा ॾींहं 15 ॾींहं वही जो सिलसिलो बंदि थी वियो। मके जा काफ़िर पंहिंजे ओतक में तबसरा पिया कनि त मोहम्मद खां अल्लाह नाराज़ थी वियो आहे। वो जिब्रील जेको पैगाम खणी ईंदो अचे ई कोन थो। नबी साईं खे ॾाढो ॾुख पहुतो। साईं रोई करे रब खे अर्ज़ कयो या अल्लाह मूंखे शाइर चयूं काहिन चयूं मजनून चयूं एतिरो मां मोहम्मद खे ॾुख न पहुतो। या अल्लाह मूंखे पत्थर हयूं उठनि जा ओज मुंहिंजे मथां उछलायूं एतिरो मूंखे ॾुख न पहुतो जेतिरो अॼु तुंहिंजे महबूब खे ॾुख पहुतो आहे जो मुंहिंजा दुश्मन चवनि था त मोहम्मद खां अल्लाह नाराज़ थी वियो आहे। या अल्लाह मां इहो मेणो ऐं तानो बर्दाश्त नथो करे सघां। अल्लाह ताला उन ई वक़्त में जिब्रील खे हुकुम कयो जिब्रील जी रब्बे जलील वन मुझे महबूब के चो वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा अलम यजिदक यतीमन फआवा ववजदक ज़ाल्लन फहदा। ओ मुझा महबूब मूंखे तुझे चिमकंदड़ चेहरे जो कसम मूंखे तुझे कारल कारल जुल्फन जो कसम मा वद्दअक रब्बुक वमा क़ला तोखे छॾियो बि मां रब नाहे तोखां मां नाराज़ बि कोन थियो। मुंहिंजा सोना तूं अञा अम्मा जे पेट में हुए तुंहिंजो अबू अब्दुल्ला तोखां जुदा थियो पर मा वद्दअक रब्बुक मां कोन छॾियो मां सब जो सुभान अल्लाह। मुंहिंजा सोना तूं अञा 4 सालनि जो हुए तुंहिंजी अम्मा आमिना तोखां जुदा थी वई पर मा वद्दअक रब्बुक वमा क़ला मां कोन छॾियो मां। तूं 6 सालनि जो हुए तुंहिंजो ॾाॾो अब्दुल मुतलिब तोखां जुदा थी वियो पर मा वद्दअक रब्बुक मां कोन छॾियो मां। सब मक्के जा सरदार तुंहिंजा दुश्मन बणिजी विया तलवारूं खणी तुझे घर जे ॿाहिरां बीठा त जो असां मोहम्मद खे न छॾींदासीं। मुंहिंजा महबूब उन वक़्त में मां तोखे चयो त पत्थरनि जी मुठ उछला वमा रमैत इज़ रमैत वलाकिन अल्लाह रमा तो त पत्थरनि जी मुठ उछलाई बाक़ी इन्हनि पत्थरनि खे तराई करे तुंहिंजे दुश्मननि जी अखियुनि खे अंधो तो कोन कयो मां रब उन्हनि खे अंधो कयो। ववजदक ज़ाल्लन फहदा सोना तू नंढड़ो हुई भुलिजी हलियो नबी साईं नंढड़ा हुया ॾाॾे अब्दुल मुतलिब सां 4-5 सालनि जा बैतुल्ला में आया। अब्दुल मुतलिब अंदर वियो साईं जन ॿाहिरि वेठा पोइ पंहिंजे मुंहं सां निकिरी विया ईअं जबलनि हलिया विया। अब्दुल मुतलिब जो ॿाहिरि निकितो त साईं जन हुया ई कोन। सॼे मके में साईं जन खे ॻोल्हियईं करमल सफ़ा ते करमल मरवे ते
ऐलान पियो करे पड़ा पियो घुमाए त मुंहिंजो यतीम मोहम्मद गुम थी वियो आहे। सॼो ॾींहुं ॻोल्हे मायूस थी शाम जो बैतुल्ला जे दरवाज़े खे चंबड़ी पियो। तवजो करियो, बैतुल्ला जे दरवाज़े खे चंबड़ी दुआ पियो करे, या अल्लाह अब्दुल्ला जी हिकिड़ी निशानी ही मोहम्मद, या अल्लाह मुंहिंजो पुटु अब्दुल्ला त जवानीअ में मूंखां जुदा थी वियो, उनजो यतीम बचड़ो मोहम्मद, या अल्लाह मां मोहम्मद खे ॾिसंदुसि अब्दुल्ला जी सिक लही वेंदी, मां इन यतीम खे ॾिसंदुसि मुंहिंजी बुख ई उञ लही वेंदी, या अल्लाह मुंहिंजो यतीम बचड़ो तूं मूंसां मिला। अब्दुल मुत्तलिब दुआ पियो घुरे। इन ई वक़्त में अबू जहल नबी से के उठ ते खणी अचे बैतुल्ला जे दरवाज़े ते पहुचायो। अबू जहल अब्दुल मुत्तलिब के तो चयो, अब्दुल मुत्तलिब यार हिन ॿार जी संभाल कर, ही मामूली ॿार कोन तई, समझ में अचे तो तई असां सभिनीनि जी सरदारी ख़त्म कंदो। अब्दुल मुत्तलिब चोरे ज़ालिम मुझे ने यतीम से दुश्मनी न कर, यो मुझो यतीम मोहम्मद सिर्फ तुझो सरदार ना है, यो मुझो भी सरदार तक पर क़यामत ताईं सॼी कायनात जो यो मोहम्मद सरदार। नारे तकबीर, शारे मुस्तफा, शारे मुस्तफा, नारे तकबीर। अबू जहल तो चवे त मां उठ ते अचां पियो, मोहम्मद मुस्तफा जबलन जे घाटी में वेठो हो। जी जो मुझे उठ जी नजर मोहम्मद मुस्तफा ते पई तो उठ मोहम्मद मुस्तफा जे कदमन में वेही रहो। पाण आडो वेठो रहीस, साईं जन के वरी पोया वे, उठो उथियो वरी वेही रहो, वरी उथियो वरी वेही रहो। जॾहिं साईं जन के आडो वेहारियईं तॾहिं उठो हलियो आ। अबू जहल चवे तो ही असांजी सरदारी बर्दाश्त न कंदुई। अल्लाह से नबी से के ओ थोरो तो याद जागाए, वो वजदक ज़ालन फादा, ओ मुंहिंजा महबूब तू नंढड़ो हुए बुलजी जबल में हलियो वे, वरी तुंहिंजो दुश्मन वक्त जो फिरौन अबू जहल तोखे उठ ते खणी करे बैतुल्ला पे पहुचाए। इहो भी मुंहिंजो तो ते थोरो अथई, मुंहिंजी तो ते महिरबानी जे मूसा के फिरौन जे घर में पियो पालिया, इन वक्त जो फिरौन अबू जहल तोखे उठ ते खणी करे बैतुल्ला पे पहुचाए। इहो मां रब जो तो ते थोरो आ, उन वक्त में तोखे कोन छॾियुमि, हाणे सोना तोखे कीअं छॾींदुसि। वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा, मुंहिंजा सोना दुनिया में त तोखे कोन छॾींदुसि, पर आख़िरत में भी तो मोहम्मद मुस्तफा के एतिरो ॾींदुसि जो तूं राज़ी थी पवंदे। साहबा फरमाइन था असांखे ज़िंदगी में कॾहिं भी एतिरी ख़ुशी न थी जेतिरी इन्हनि आयतुनि जे नाज़िल थियण जे वक़्त में ख़ुशी थी। छो त नबी से भी मुस्कुराए करे फरमायो, मां अर्ज़ा मां मोहम्मद राज़ी कोन थींदुसि, मां अर्ज़ा मां मोहम्मद राज़ी कोन थींदुसि। लौ कान वाहिदुम मिन उम्मती फिन्नार, हिकिड़ो भी मुंहिंजो उम्मती कलमे पढ़ण वारो मुवहिद बाहि में हूंदो, मां मोहम्मद राज़ी कोन थींदुसि। बाबा हिकिड़ो पीउ हुजे, हुनखे 10 पुट हुजनि, वो 10 ई जेल में हुजनि, वो 9 आज़ाद थी अचनि, हिकिड़ो ॾिंगो पुटु उहो जेल में हुजे, ॿुधायो पीउ खे मज़ो ईंदो? ऐं कुदरतन वरी ॾिंगो पुटु पीउ खे वणंदो बि आहे, जेतिरो ॾिंगो घणो वरी पीउ मां खे वणे पोइ रोंदा बि पिया, गारियूं बि पिया ॾींदा, चवंदा हाली त छॾायोसि, ज़मीन विकिणो, ढगा ढोर विकिणो, इहो ॾिंगो पुटु जेसिताईं घर न ईंदो तेसिताईं मां सुकून सां न वेहंदुसि। ज़ाल खे चवंदो या दूरी बि विकिण या मेह बि विकिण, ज़मीन ऐं प्लाट बि मां गिरवी थो रखां, जेसिताईं इहो बचड़ो आज़ाद थी घर न ईंदो तेसिताईं मां सुकून सां न वेहंदुसि। नबी से फरमा अना लकुम वालिदुम मिस्लु वलदिही, ओ मुंहिंजा उम्मती, ओ मां मोहम्मद बि तव्हां जे लाइ ईअं आहियां जीअं पीउ पंहिंजे पुटनि जे लाइ हूंदो आहे। खुदा जी ज़ात जो कसम, पीउ खे पंहिंजा बच्चा एतिरो प्यारा न आहिनि जेतिरो मोहम्मद मुस्तफ़ा खे पंहिंजी उम्मत प्यारी हुई। नबी से फरमा मां अर्ज़ा मां मोहम्मद राज़ी कोन थींदुसि, मां मोहम्मद राज़ी कोन थींदुसि। लौ कान वाहिदुम मिन उम्मती फिन्नार, हिकिड़ो बि मुंहिंजो उम्मती कलमे पढ़ण वारो मुवहिद बाहि में हूंदो, मां ख़ुशि कोन थींदुसि जेसिताईं उहो बि बाहि मां निकिरी अचे जन्नत पे पहुचे, तॾहिं मां मोहम्मद राज़ी थींदुसि। इंशाअल्लाह जन्नत में वेंदासीं, यकीन आहे असांखे, या जन्नत रब असांजे लाइ तयारु कई। पंहिंजो अक़ीदो सही बनायो, नमाज़ पढ़ो, कंहिंजो हक़ न खाओ, कंहिंखे ॾुखायो न,
जेतिरो थी सघे ग़रीबनि जी ज़रूरत पूरी कयो। जे नबी साईं फरमायो मन कान फी हाजत नास कान अल्लाह फी हाजती। मुंहिंजे नबी फरमायो जेको ग़रीबनि मिसकीननि जूं ज़रूरतूं पूरियूं कंदो अल्लाह उन जूं ज़रूरतूं पूरियूं कंदो। कंहिंखे ॾुखायो न, ख़िदमत कयो, ख़िदमत नथी पुॼे सिंधी में चवंदा ॾियो नथा त ॾुखायो त न। ऐं वाइदो कयो त नबी जी इज़त ख़त्म नबूवत जे मथां पंहिंजी जान क़ुर्बान कयो। अगरि जलसे में शरीक थींदा मौलाना शान मुस्तफा।